मोहम्मद महर क़त्ल केस जो मुख्य किरदार शेरू महर मारिजी वियो आहे। बिल्कुल नाज़रीन, अवांखे आगाह कंदासीं। शहीद जान मोहम्मद महर क़त्ल केस जो मुख्य किरदार शेरू महर पुलिस मुक़ाबले में मारिजी वियो आहे। कचे में शिकारपुर पुलिस जो गॾियल ऑपरेशन थियो, मुख्य किरदार शेरू महर मारिजी वियो आहे। अवांखे आगाह कंदासीं। शहीद जान मोहम्मद महर क़त्ल केस जो मुख्य किरदार शेरू महर पुलिस मुक़ाबले में मारिजी वियो आहे। कचे में शिकारपुर पुलिस गॾियल ऑपरेशन करे मुख्य किरदार शेरू महर के मारे छॾियो आहे। बिल्कुल नाज़रीन, अहम ख़बर आहे वती पहुचायूं पिया। शहीद जान मोहम्मद महर क़त्ल केस जो मुख्य किरदार शेरू महर पुलिस मुक़ाबले में मारिजी वियो आहे। कचे में शिकारपुर पुलिस जे ऑपरेशन दौरान शहीद जान मोहम्मद महर क़त्ल केस जो मुख्य किरदार शेरू महर मारिजी वियो आहे। पुलिस तस्दीक करे छॾी आहे। अवांखे आगाह कयूं पिया हिन अहम ख़बर बाबत। शहीद जान मोहम्मद महर क़त्ल केस जो मुख्य किरदार शेरू महर पुलिस मुक़ाबले में मारिजी वियो आहे। कचे में शिकारपुर पुलिस जे गॾियल ऑपरेशन में मुख्य किरदार शेरू महर के मारियो वियो आहे। पुलिस तस्दीक करे छॾी आहे। उन जे लाश के अस्पताल मुंतकिल कयो पियो वञे। अहम ख़बर आहे वती पहुचायूं पिया। शहीद जान मोहम्मद महर क़त्ल केस जो मुख्य किरदार शेरू महर पुलिस मुक़ाबले में मारिजी वियो आहे। कचे में शिकारपुर पुलिस जे गॾियल ऑपरेशन में मुख्य किरदार शेरू महर मारिजी वियो आहे। पुलिस तस्दीक करे छॾी आहे। पुलिस हिन वक्त लाश हथ करे अस्पताल मुंतकिल करे रही आहे। अहम ख़बर आहे वती पहुचायूं पिया। शहीद जान मोहम्मद महर क़त्ल केस जो मुख्य किरदार शेरू महर पुलिस मुक़ाबले में मारिजी वियो आहे। याद रहे त शहीद जान मोहम्मद महर के 1.5 साल अॻु सखर में शहीद कयो वियो हो, जंहिंखां पोइ शेरू महर ऐं शेरू महर सां गॾु जेके ॿिया जवाबदार हुआ उहे मुसलसल फरार हुआ। अॼु शेरू महर पुलिस मुक़ाबले में मारिजी वियो आहे। कचे में शिकारपुर पुलिस जे गॾियल ऑपरेशन दौरान मुख्य किरदार शेरू महर के मारियो वियो आहे। पुलिस तस्दीक करे छॾी आहे। शहीद जान मोहम्मद महर क़त्ल केस में ही अहम अॻभराई थी आहे। शहीद जान मोहम्मद महर क़त्ल केस जो मुख्य किरदार शेरू महर पुलिस मुक़ाबले में मारिजी वियो आहे। कचे में शिकारपुर पुलिस जे गॾियल ऑपरेशन दौरान मुख्य किरदार शेरू महर मारिजी वियो आहे। पुलिस तस्दीक करे छॾी आहे। शेरू महर जे मड़ खे इन वक्त अस्पताल मुंतकिल कयो पियो वञे। अहम ख़बर आहे वती पहुचायूं पिया। शहीद जान मोहम्मद महर क़त्ल केस जो मुख्य किरदार शेरू महर पुलिस मुक़ाबले में मारिजी वियो आहे। सर्किट सदायो हिकु दफ़ो ॿीहर असांखे जॉइन कयो आहे। सर्किट ही अहम अॻभराई थी आहे, कहिड़ा अपडेट्स आहिनि? छा शेरू महर अकेलो मारिजी वियो आहे या कुझु ॿिया माण्हू बि आहिनि जेके क़त्ल थी विया आहिनि? बिल्कुल, शहीद जान मोहम्मद महर क़त्ल केस जो जेको मुख्य किरदार हुयो, मुख्य जवाबदार आहे शेरू महर, उन जे मारिजण जी त तस्दीक थी वई आहे। इहो शिकारपुर पुलिस जे मुक़ाबले में मारिजी वियो आहे। बाक़ी कुझु माण्हुनि जे ज़ख़्मी थियण जा बि इतला आहिनि। अंदरि जेके पुलिस पार्टीज़ आहिनि उहे मौजूदु आहिनि। इन शेरू महर जो जेको लाश आहे वो शिकारपुर पुलिस जे हैंडओवर थियो आहे, उन्हनि खे मिलियो आहे। हिन वक़्तु शिकारपुर मां जेका एम्बुलेंस आहे ऐं पुलिस पार्टीअ सां गॾु उहा बि उन रवानी कई वई आहे। कचे वारे पासे त शेरू महर जो जेको लाश आहे उहो शिकारपुर पुलिस खणाए ईंदी है। शहीद जान मोहम्मद महर क़त्ल केस जो मुख्य किरदार हो शेरू महर, जेको कचे वारे इलाइक़े में तरसियल हो। बुनियादी तौर ते ही शिकारपुर पुलिस जेको आहे उहो धाड़ेलनि जे ख़िलाफ़ जेको ऑपरेशन हले पियो, उन में कुझु ॾींहं अॻु में बचल भयो थाणे जे ते जेको धाड़ेलनि जो हमलो थियो, उन खां पोइ शिकारपुर पुलिस बचल भयो थाणे जे कचे वारे इलाइक़े में ऑपरेशन शुरू कयो। राति इहो सॼी राति हुते ऑपरेशन हलियो, जंहिंमें ड्रोन बि इस्तेमालु कया विया। पर पुलिस पार्टी सां जेको आहे SSP शिकारपुर मुताबिक़ पुलिस पार्टी सां धाड़ेलनि जो जेको मुक़ाबिलो थियो, उन में इहो शेरू महर जेको आहे उहो मारिजी वियो। इहो जेको ऑपरेशन हुयो नसर जतोई आहे धाड़ेल, उन जे ख़िलाफ़ कयो वियो। ही उते तरसल हुयो शेरू महर, उन सां गॾु कुझु माण्हुनि जे उते ज़ख़्मी थियण जा बि, धाड़ेलनि जे ज़ख़्मी थियण जा बि इतला आहिनि। त ही 2 सालनि खां वठी कचे वारे इलाइक़े में रूपोश हो। शेरू महर मुख़्तलिफ़ हंधनि ते कचे वारे इलाइक़े में पंहिंजा थाक जेको आहे मटाईंदो रहियो। इहो गॾु धाड़ेलनि सां ई हुयो मुख़्तलिफ़ हंधनि ते, ऐं सखर पुलिस ताईं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते इन जी गिरफ़्तारी जूं कोशिशूं कयूं, पर उन्हनि खे कामयाबी न मिली सघी। राति शिकारपुर पुलिस खे कामयाबी मिली आहे त शहीद जान मोहम्मद महर जंहिंखे बेगुनाह शहीद कयो वियो, असांजो जेको साथी हुयो KTN न्यूज़ 7 जो, उन जे जेको मुख्य कातिल आहे उहो पुलिस मुक़ाबले में मारिजी वियो आहे। इन जी तस्दीक जेका आहे SSP शिकारपुर शाहज़ेब चाचड़ बि कई आहे। उन सां मुंहिंजी इन मामले ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल बि थी आहे। SSP शिकारपुर जो चवणु हुयो त असांखे इहो इतला हुयो त जेको शेरू महर आहे उहो बि इते ई इन्हनि धाड़ेलनि सां गॾु ई जेको आहे तरसियल आहे, ऐं मुख़्तलिफ़ जेके ॾोहारी कार्रवायूं वारदातियूं आहिनि उन्हनि में बि हे हाणे मुलविस थी वियो आहे। त पुलिस जो ऑपरेशन थियो, उन ऑपरेशन जे दौरान पुलिस सां जेको आहे उहो इन्हनि जो मुक़ाबिलो थियो, पर छाकाणि त पुलिस वटि ड्रोन बि हुआ, कैमराउनि जे ज़रिए पुलिस हिननि जी सर्विलेंस बि कई, त पुलिस जो नुक़सानु कोन थियो आहे। ही जेको कचे में आहे शेरू महर इहो मारिजी वियो आहे। कुझु जेके आहिनि धाड़ेल उन्हनि जे ज़ख़्मी थियण जा बि जेके इतला आहिनि
उहे आहिनि। शिकारपुर पुलिस जेको आहे इन जो लाश खणाइण जे लाइ एम्बुलेंस बि शिकारपुर मां रवानी कई वई आहे। शहीद जान मोहम्मद महर जंहिंजे लाइ सॼी सिंध बल्कि सॼी दुनिया सरापा एहतजाज हुई त उनखे बेगुनाह क़तल कयो वियो। उनजे जेके कातिल आहिनि उन्हनि जी गिरफ़्तारी जे लाइ KTN न्यूज़ पारां ऐं काविश सथ पारां पंहिंजे साथी जे लाइ मुसलसिल 2 सालनि ताईं जिदोजहद कई वई। KTN न्यूज़ जी इंतज़ामिया खां वठी हिकु आम रिपोर्टर ताईं सॼी सिंध में मुख़्तलिफ़ वक़्तनि ते तमामु वॾा एहतजाज कया विया। इन जे गिरफ़्तारी जे लाइ कैंपूं क़ाइमु कयूं वयूं। एहतजाजी कराची में एहतजाज कया विया। मुख़्तलिफ़ शहरनि में कन्वेंशन थिया शहीद जान मोहम्मद महर जे कातिलनि जी गिरफ़्तारी जे लाइ। ऐं मुसलसिल जेको KTN न्यूज़ जो सथ आहे, KTN न्यूज़ जी जेका इंतज़ामिया आहे ऐं जेको काविश सथ आहे या उनजी इंतज़ामिया आहे त उन्हनि खे बि सॼी सिंध में जेको आहे सो इहो चर्चो हुजे त उन्हनि बि एॾो माना तमामु घणी कोशिश कई इन जे कातिल जी गिरफ़्तारी जे लाइ, पर पुलिस खे कामयाबी अॻु में न मिली सघी। ही राति शिकारपुर पुलिस जेको SSP शिकारपुर शाज़ेब चचड़ आहे उनजी अॻुवाणी में जेको ऑपरेशन थियो आहे उन में ही शेरू महर जेको आहे मारिजी वियो आहे। जी महिरबानी सर सदायो तफ़सील ॾियण जे लाइ। नाज़रीन अवांखे आगाह कयो पिया शहीद जान मोहम्मद महर केस में अहम अॻुवाणी थी आहे। शहीद जान मोहम्मद महर क़तल केस जो मुख्य किरदार शेरू महर पुलिस मुक़ाबले में मारिजी वियो आहे। कचे में शिकारपुर पुलिस जी गॾियल ऑपरेशन में मुख्य किरदार शेरू महर मारिजी वियो आहे। पुलिस तस्दीक करे छॾी आहे। इन हवाले सां चीफ रिपोर्टर वहीद राजपर असांखे जॉइन कयो आहे। वहीद, शहीद जान मोहम्मद महर केस में अहम अॻुवाणी थी आहे, मुख्य किरदार शेरू महर पुलिस मुक़ाबले में मारिजी वियो आहे, छा चवंदो हिन ते? जी वक्त ही तमाम अहम खबर है। शिकारपुर पुलिस की तरफा रात देर सां जो ऑपरेशन किया वियो। ऑपरेशन में जो ड्रोन हमले में जो मुख्य जो कातिल है शहीद साहब असांजे KTN काविश जो बैरोची सखर जो शहीद जान मोहम्मद महर उन मुख्य जो कातिल है शेरू महर वो इन पुलिस ऑपरेशन में मारिजी वियो आहे। शिकारपुर पुलिस की तरफा जो कच्चे में ऑपरेशन किया वियो रात देर सां जंहिंखां पोइ हिन वक़्तु शिकारपुर पुलिस की तरफा में तस्दीक कई वही है त शेरू महर जो वो पुलिस ऑपरेशन में मारिजी चुको है। इन वक्त शिकारपुर पुलिस की तरफा जो एम्बुलेंस ऐं पुलिस जूं जेके टीमूं आहिनि उहे कच्चे में जो डेड बॉडी जेकी मुख्य कातिल हुयो शेरू महर उन जी डेड बॉडी हासिल करण लाइ पुलिस मोबाइल ऐं टीम भी रवाना करे छॾी आहे। इन वक़्तु मां सभिनी खे जेको आहे मुबारकबाद ॾींदुमि जिन जिन जदोजहद कई असां सां गॾु। मां ख़ुदि इन सॼे केस में जेकी तहरीक जो कन्वीनर हुयुमि। तहरीक अलाई से ही वाहिद जेको केस हुयो जेको 2 सालनि ताईं मुसलसिल जेको आहे तक़रीबन 2 साल थियण वारा आहिनि त तहरीक जारी रही। 1 साल मुसलसिल जेको आहे एहतजाज पूरी सिंध में एहतजाज कया। समूरनि जेके तंज़ीमूं आहिनि उन्हनि खे बि मां मुबारकबाद ॾींदुमि त उनजी जिदोजहद जेको आहे उहो कामयाब थी आहे। अच्छा, वही तक़रीबन 2 सालनि खां पोइ पुलिस खे हिकु वॾी कामयाबी मिली आहे ऐं पुलिस जी 2 सालनि ताईं मुसलसल केस खे अॻिते वधाइण ऐं जवाबदार खे गिरफ़्तार न करण वारी हिन सॼे कारकर्दगी खे अव्हां कीअं ॾिठो? ॾिसो हिन वक़्तु जेको आहे वॾी कामयाबी पुलिस खे मिली आहे। पुलिस जे तरफा मुसलसिल जेको ऑपरेशन कया विया। SSP इरफान समो भी हुयो, हुन बि ऑपरेशन कया। अमजद शेख मुसलसिल जेके आहिनि जेको आहे उन SSP सिंध हुकूमत सिंध पुलिस जेको कमांडर आहे IG सिंध पुलिस उन जे तरफा भी टीम तब्दील जेको मुसलसिल जेको आहे जेको फरियादी आहे करमुल्ला महर उन जी दरख़्वास्त ते जेको आहे तब्दीलियूं बि थींदियूं रहियूं। मुसलसिल ऐं वॾे पैमाने ते जेको आहे ऑपरेशन भी थिया। पुलिस खे जेको आहे उहो अॼु जेको आहे हिन में कामयाबी हासिल थी आहे ऐं पुलिस जे तरफ़ां जेको आहे राति देर सां जेको ऑपरेशन कयो वियो हुन में ड्रोन हमलो जेको कयो वियो जंहिंमें शेरू महर जेको शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जो मुख्य कातिल आहे उहो हिन ड्रोन हमले में मारिजी वियो आहे। हिन वक़्तु असां जेको आहे पुलिस खे बि मुबारकबाद ॾींदासीं त हुन जेको आहे ही वॾी उन्हनि खे कामयाबी हासिल थी आहे। हिन वक़्तु जेको आहे उहो डेड बॉडी शेरू महर जी जेको आहे पुलिस हासिल करण लाइ रवाना थी चुकी आहे। महिरबानी वहीद। नाज़रीन, चीफ रिपोर्टर वहीद राजपर साहब असांखे आगाह कयो पिया शहीद जान मोहम्मद महर केस में इहा अहम अॻुवाणी थी आहे। शहीद जान मोहम्मद महर क़तल केस जो मुख्य किरदार शेरू महर पुलिस मुक़ाबले में मारिजी वियो आहे। कचे में शिकारपुर पुलिस जे गॾियल ऑपरेशन दौरान मुख्य किरदार शेरू महर मारिजी वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे अवां ते पहुचायूं पिया। शहीद जान मोहम्मद महर क़तल केस जो मुख्य किरदार शेरू महर पुलिस मुक़ाबले में मारिजी वियो आहे। कचे में शिकारपुर पुलिस जे गॾियल ऑपरेशन में मुख्य किरदार कचे वारे इलाइक़े में पुलिस जो हैंडओवर थियो आहे। उन लाश खणाइण जे लाइ हितां जेका एम्बुलेंस आहे शिकारपुर मां उहा बि रवानी कई वई आहे ऐं शिकारपुर पुलिस जेका आहे उहा कचे वारे इलाइक़े में मौजूदु आहे। कुझु ॿिया उते जेके धाड़ियल आहिनि उन्हनि सां गॾु उन्हनि जे ज़ख़्मी थियण जा बि
इतला आहिनि त इहो ऑपरेशन हले पियो, उन जे दौरान इहो शेरू महर मारिजी वियो आहे। शहीद जान मोहम्मद महर जंहिंखे 2 साल अॻु में सखर में बेदर्दी सां शहीद कयो वियो, उनजो मुख्य कातिल इहो शेरू महर, ॿिया बि उन सां गॾु जवाबदार हुआ, पर मुख्य जेको जवाबदार हुयो उहो शेरू महर हो, जेको कच्चे वारे इलाइक़े में 2 सालनि ताईं मुख़्तलिफ़ थाकनि ते घुमंदो फिरंदो रहियो ऐं पुलिस उनखे गिरफ़्तार करण में नाकाम हुई। सखर पुलिस और शिकारपुर पुलिस उनखे राति जे पुलिस मुक़ाबले में जेको आहे उहो मारियो आहे ऐं उनजी तस्दीक SSP शिकारपुर कई आहे। जी वॾी महिरबानी नाज़रीन, सरकश सदा तफ़सील ॾिना आहिनि। अमा खे आगाह कयो पिया शहीद जान मोहम्मद महर कतल केस जो मुख्य किरदार शेरू महर पुलिस मुक़ाबले में मारिजी वियो आहे। अहम ख़बर आहे अमां थी पहुचायूं पिया। शहीद जान मोहम्मद महर कतल केस जो मुख्य किरदार शेरू महर पुलिस मुक़ाबले में मारिजी वियो आहे। कचे में शिकारपुर पुलिस जी गॾियल ऑपरेशन दौरान मुख्य किरदार शेरू महर मारिजी वियो आहे, जॾहिं त कुझु धाड़ियल ज़ख़्मी बि थी पिया आहिनि। पुलिस शेरू महर जे मारिजण जी तस्दीक करे छॾी आहे। अहम ख़बर आहे अमां थी पहुचायूं पिया। शहीद जान मोहम्मद महर कतल केस जो मुख्य किरदार शेरू महर पुलिस मुक़ाबले में मारिजी वियो आहे। कचे में शिकारपुर पुलिस जे गॾियल ऑपरेशन दौरान मुख्य किरदार शेरू महर खे मारियो वियो आहे, जॾहिं त कुझु धाड़ियल ज़ख़्मी बि थी पिया आहिनि। 2 सालनि खां पोइ पुलिस खे ही वॾी कामयाबी मिली आहे। शहीद जान मोहम्मद महर केस में अहम अॻभराई थी आहे। शहीद जान मोहम्मद महर कतल केस जो मुख्य किरदार शेरू महर पुलिस मुक़ाबले में मारिजी वियो आहे। कचे में शिकारपुर पुलिस जे गॾियल ऑपरेशन दौरान मुख्य किरदार शेरू महर खे मारियो वियो आहे, जॾहिं त कुझु धाड़ियलनि जे ज़ख़्मी थियण जा बि इतला आहिनि। अवां खे आगाह कयूं पिया हिन अहम ख़बर बाबति। शहीद जान मोहम्मद महर कतल केस जो मुख्य किरदार शेरू महर पुलिस मुक़ाबले में मारिजी वियो आहे। कचे में शिकारपुर पुलिस जी गॾियल ऑपरेशन दौरान मुख्य किरदार शेरू महर खे मारियो वियो आहे। पुलिस तस्दीक करे छॾी आहे, जंहिंजे मड़ खे हिन वक़्तु अस्पताल मुंतक़िल कयो पियो वञे, जॾहिं त कुझु धाड़ियलनि जे ज़ख़्मी थियण जा बि इतला आहिनि। अवां खे आगाह कयूं पिया। शहीद जान मोहम्मद महर कतल केस जो मुख्य किरदार शेरू महर पुलिस मुक़ाबले में मारिजी वियो आहे। यादि रहे त जान मोहम्मद महर खे लॻभॻि 2 साल अॻु सखर जे विच शहर में शेरू महर पंहिंजे साथियुनि सां गॾिजी हमलो करे शहीद कयो हो, जंहिंखां पोइ शेरू महर कच्चे में रूपोशी वारी ज़िंदगी गुज़ारे रहियो हो। पुलिस मुख़्तलिफ़ वक़्तनि ते ऑपरेशन बि कंदी रही, पर पुलिस शेरू महर खे गिरफ़्तार न करे सघी। अॼु शिकारपुर पुलिस खे ही अहम कामयाबी मिली आहे। शेरू महर हिन वक़्तु पुलिस जे मुक़ाबले में मारिजी वियो आहे। लाश खे अस्पताल मुंतक़िल कयो पियो वञे, जॾहिं त कुझु माण्हुनि जी ज़ख़्मी थियण जा बि इतला आहिनि। SSP शिकारपुर इन शेरू महर जे मारिजण जी तस्दीक करे छॾी आहे। आगाह कयूं पिया अवां खे इन अहम ख़बर बाबति। शहीद जान मोहम्मद महर कतल केस जो मुख्य किरदार शेरू महर पुलिस मुक़ाबले में मारिजी वियो आहे। कचे में शिकारपुर पुलिस जे गॾियल ऑपरेशन दौरान मुख्य किरदार शेरू महर मारिजी वियो आहे। पुलिस तस्दीक करे छॾी आहे। बिल्कुल नाज़रीन, अवां खे आगाह कंदासीं। शहीद जान मोहम्मद महर कतल केस जो मुख्य किरदार शेरू महर पुलिस मुक़ाबले में मारिजी वियो आहे। कचे में शिकारपुर पुलिस जे गॾियल ऑपरेशन दौरान मुख्य किरदार शेरू महर मारिजी वियो आहे। अवां खे आगाह कंदासीं। जान मोहम्मद महर कतल केस जो मुख्य किरदार शेरू महर पुलिस मुक़ाबले में मारिजी वियो आहे। कचे में शिकारपुर पुलिस जे गॾियल ऑपरेशन दौरान मुख्य किरदार शेरू महर मारिजी वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां ताईं पहुचायूं पिया। शहीद जान मोहम्मद महर कतल केस जो मुख्य किरदार शेरू महर पुलिस मुक़ाबले में मारिजी वियो आहे। कचे में शिकारपुर पुलिस जे गॾियल ऑपरेशन दौरान मुख्य किरदार शेरू महर मारिजी वियो आहे। अवां खे आगाह कंदासीं। शहीद जान मोहम्मद महर कतल केस जो मुख्य किरदार शेरू महर पुलिस मुक़ाबले में मारिजी वियो आहे। कचे में शिकारपुर पुलिस जे गॾियल ऑपरेशन दौरान मुख्य किरदार शेरू महर मारिजी वियो आहे। अवां खे आगाह कंदासीं। शहीद जान मोहम्मद महर कतल केस जो मुख्य किरदार शेरू महर पुलिस मुक़ाबले में मारिजी वियो आहे। कचे में शिकारपुर पुलिस गॾियल ऑपरेशन कंदे मुख्य किरदार शेरू महर खे मारे छॾियो आहे। अवां खे आगाह कंदासीं। जान मोहम्मद महर कतल केस जो मुख्य किरदार शेरू महर पुलिस मुक़ाबले में मारिजी वियो आहे। कचे में शिकारपुर पुलिस जे गॾियल ऑपरेशन दौरान मुख्य किरदार शेरू महर मारिजी वियो आहे। बिल्कुल नाज़रीन, अहम ख़बर आहे पहुचायूं पिया। जान मोहम्मद महर कतल केस जो मुख्य किरदार शेरू महर पुलिस मुक़ाबले में मारिजी वियो आहे। शिकारपुर पुलिस जे ऑपरेशन में शहीद जान मोहम्मद महर कतल केस जो मुख्य किरदार शेरू महर मारिजी वियो। ऑपरेशन में मुख्य जवाबदार शेरू महर मारिजी वियो आहे। SSP शिकारपुर तस्दीक करे छॾी आहे। SSP शिकारपुर जो हिन हवाले सां चवणु आहे त ऑपरेशन में जवाबदार जा कुझु साथी ज़ख़्मी थिया आहिनि, जेके फरार थी विया आहिनि। SSP जो वधीक चवणु आहे त शेरू महर बचल भयो थाणे जी हद कचे में कादराणी जतोइन वटि तरसियल हो, जिते राति देर सां पुलिस मुक़ाबले में मारिजी वियो आहे। शेरू महर जा कुझु साथी ज़ख़्मी बि थी पिया आहिनि, जेके फरार थी विया आहिनि। शेरू महर जी लाश खे हिन वक़्तु तहवील में वठी अस्पताल मुंतक़िल कयो पियो वञे। अहम ख़बर आहे मथे पहुचायूं पिया। शिकारपुर पुलिस जे ऑपरेशन में शहीद जान मोहम्मद महर कतल केस जो मुख्य किरदार शेरू महर मारिजी वियो आहे।
कचे में शिकारपुर पुलिस जी गॾियल ऑपरेशन दौरान मुख्य किरदार शेरू महर मारिजी वियो। एसएसपी शिकारपुर तस्दीक करे छॾी आहे। एसएसपी शिकारपुर जो चवणु आहे त ऑपरेशन में जवाबदार जा कुझु साथी ज़ख़्मी थी पिया आहिनि जेके फरार थी विया आहिनि। एसएसपी शिकारपुर जो हिन हवाले सां वधीक चवणु आहे त शेरू महर बचल भयो थाणे जी हद कचे में कादराणी जतोइन वटि तरसियल हो जिते राति देर सां ऑपरेशन दौरान मारिजी वियो आहे। शेरू महर जा कुझु साथी ज़ख़्मी बि थी पिया आहिनि जेके फरार थी विया आहिनि। इन हवाले सां सीनियर तजिया निगार जीएम जमाली साहब असांखे ज्वाइन कयो आहे। अस्सलाम वालेकुम जीएम साहब। वालेकुम सलाम। मेहरबानी जीएम साहब, शहीद जान मोहम्मद महर कतल केस में अहम अखबराई थी आहे। मुख्य किरदार शेरू महर पुलिस मुक़ाबले में राति देर सां मारिजी वियो। छा चवंदो हिन अहम कामयाबी ते? मां त सम्झां थो त इहा कामयाबी न आहे असांजी कामयाबी उहा हुई त हिनखे ज़िंदा गिरफ़्तार कजे हा। ऐं हिन खां असल वजह पुछिजे हा त आख़िर हिन जान मोहम्मद महर खे क़तल छो कयो। छो जो इहो क़तल जेको आहे हिकिड़े जी आवाज़ जो क़तल हुयो, ज़ुल्म जबर थी रहियो आहे पूरे उन रीजन में, उन जो आवाज़ हुयो। जान मोहम्मद महर हिकु इंसान त हो पर उनजो आवाज़ जेको आहे उहो उन रीजन जी इंसानियत जे लाइ हुयो। त ज़ाहिर आहे को दुश्मनी त कान हूंदी न, त यकीनन उन्हनि जे पुठियां के अहिड़ा माण्हू हुआ जिन शेरू महर खां इहो कमु करायो हो ऐं जिन वरी 2 सालनि ताईं उनखे पनाह ॾिनी त जीअं कोई बि लॉ एनफोर्समेंट एजेंसी उनजे ख़िलाफ़ कार्रवाई न पई करे सघे। यानी सखर खां 12 किलोमीटर शिकारपुर खां 6 किलोमीटर परे हिकिड़ी जॻह ते उहो वेठल हुयो पर पूरी हुकूमत उन ख़िलाफ़ का कार्रवाई न पई करे सघे। त इहा इंतिहाई अफ़सोस जी ॻाल्हि आहे त 2 सालनि खां पोइ हुनखे वरी मुक़ाबले में मारे छॾियऊं। असां हर मीटिंग में हिन खां अॻु में बि जेके निगरान वॾे वज़ीर सां मीटिंगूं थियूं, जेके ॿियनि माण्हुनि सां मीटिंगूं थियूं सरकारियुनि सां, उन्हनि सभिनी खे इहो चयो त असांखे इहा असांखे ख़बर न ॾिजो त असां मुक़ाबले में मारे छॾियोसीं। असांखे हिनखे ज़िंदा पकड़े ॾिजो त जीअं असां हिन खां पुछूं त उहे कहिड़ा ताक़तवर माण्हू आहिनि, कहिड़ा हिन जे पुठियां ॿिया हिन जो नेटवर्क आहे जेको अॼु जान मोहम्मद खे उन्हनि आवाज़ दॿाइण जे लाइ उनखे जंहिंखे शहीद कयो आहे। अहिड़े तरीक़े सां छा ॿियनि साथियुनि जे ख़िलाफ़ बि इन ई क़िस्म जूं कार्रवाई थींदियूं? छा ॿियनि साथियुनि जो बि इन ई तरीक़े सां आवाज़ बंदि कयो वेंदो? छा ॿिनि साथियुनि खे बि ईअं बेदर्दी सां सरेआम रोडनि ते क़तल कयो वेंदो? बेसिकली त हूंदो आहे त असल जेको नेटवर्क आहे, जेको माइंड सेट आहे त जेकॾहिं कंहिंजे ख़िलाफ़ को ॻाल्हाए थो त बसि हुनखे क़तल करे छॾियो। असांखे हुन माइंड सेट खे ख़तमु करण जे लाइ हिन जी ज़िंदा गिरफ़्तारी जी ज़रूरत हुई। पर बहरहाल जेको बि थियो आहे असां हुकूमत खां वरी मुतालबो कंदासीं त जेको नेटवर्क आहे, जेको माइंड सेट आहे उते, उनखे वाखो कयो वञे ऐं उन जे बारे में आगाही ॾिनी वञे त आख़िर उहे कहिड़ा कहिड़ा माण्हू आहिनि जेके इन माइंड सेट जा आहिनि त जेकॾहिं उनजे ख़िलाफ़ को ॻाल्हाए थो, मज़लूम जी आवाज़ उथारे थो, मसइलनि खे उजागर करे थो त उनखे तव्हां माराए छॾियो। त असां KTN जे तवसुस सां हुकुमराननि खे वरी मुतालबो कंदासीं त असांखे हिन जे पुठियां जेको नेटवर्क आहे उन जे बारे में हिकिड़ी ब्रीफिंग ज़रूरु ॾिनी वञे सभिनी साथियुनि खे त जीअं ख़बर पए त उहे हिन जे पुठियां कहिड़ा कहिड़ा मोर्का आहिनि, कहिड़ा कहिड़ा माण्हू आहिनि, कहिड़ा कहिड़ा हिन जा सपोर्टर आहिनि। 2 सालनि ताईं जेके उन्हनि खे सपोर्ट कंदा रहिया उन्हनि खे एक्सपोज कयो वञे त जीअं सभिनी खे ख़बर पए त आख़िर इहो मामिलो हुयो छा। अच्छा जीएम जमाली साहब, अॼु पुलिस खे अहम कार्रवाई त कामयाबी त मिली आहे पर 2 सालनि ताईं पुलिस जी समूरी कारकर्दगी खे अव्हां कीअं ॾिठो? मां त तव्हांखे इहो ई ॿुधाए रहियोसि त पुलिस जी कारकर्दगी जेको आहे उहा 2 सालनि खां निल बटा निल हुई। अॼु खां तक़रीबन 2 साल अॻु जी ॻाल्हि आहे जॾहिं जान मोहम्मद महर शहीद थियो हो त असांखे चयो वियो हो त बसि हफ़्ते में जेको आहे असां गिरफ़्तार कंदासीं। जेको मां बार बार चई रहियो आहियां त गिरफ़्तार करणु ऐं मुक़ाबले में मारणु इहा हिकिड़ी 2 अलॻि अलॻि शयूं आहिनि। मुक़ाबले में मारण जो मतिलबु इहो आहे त हाणे न को सबूत रहियो, न को शाहिद रहियो, न इहा ख़बर पवंदी त हुन कंहिंजे चवण ते जान मोहम्मद महर खे क़तल कयो। इन जे पुठियां ॿिया कहिड़ा कहिड़ा पावरफुल या ताक़तवर माण्हू हुआ। बेसिकली त 2 सालनि खां पोइ यानी कि छो त वरी KTN जेको आहे हिकिड़ी ॿी मूव हलाइण जो ऐलान करे छॾियो हुयो, हिकिड़ी ॿी जदोजहद जो ऐलान करे छॾियो हुयो। उन जे ख़ौफ़ खां मूंखे लॻे इहो थो त इन जे पुठियां को अहिड़ा मोर्का हुया जंहिंखां जेकी बि ताक़तवर धुरियूं आहिनि उन्हनि खे शायदि का ख़ौफ़ थी वियो ऐं उन्हनि वरी जान मोहम्मद महर खे जे हिन कातिल खे शहीद क़तल कराए छॾियो। त क़तल पुलिस मुक़ाबलो त तव्हां सम्झो था सिंध में कहिड़े क़िस्म जा पुलिस मुक़ाबला थींदा रहिया आहिनि। असांजो जेको एक्चुअल हुयो त जेकॾहिं को माण्हू ज़िंदा गिरफ़्तार थिया त बेसिकली हूंदो आहे त उनजे पुठियां पूरो नेटवर्क कहिड़ो हुयो। छो
जो हिकु साफ़ी जी आवाज़ लखे करोड़े मज़लूमनि जी आवाज़ हूंदी आहे। हिकु साफ़ी जो क़त्ल लखे करोड़े मज़लूमनि जी आवाज़ जो क़त्ल हूंदो आहे न। त जेसि ताणी उहो तव्हां नेक्सेस ख़तमु न कंदा, जेसि ताणी उन ग्रोह खे जेको मज़लूम जी आवाज़ खे बंदि थो करणु चाहे उनखे ख़तमु न कंदा, तेसि ताणी हिकिड़े पुलिस मुक़ाबले में 2 सालनि खां पोइ मारे ॿुधाइण त वॾी कामयाबी थी वई आहे। त बहरहाल इन ते छा थो चई सघिजे। मेहरबानी जीएम जमाली साहब। नाज़रीन, सीनियर तजिया निगार ऐं डायरेक्टर करंट अफेयर्स जीएम जमाली साहब असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूद हो। मूंखे आगाह कयो पिया शहीद जान मोहम्मद महर क़त्ल केस जो मुख्य किरदार शेरू महर पुलिस मुक़ाबले में मारिजी वियो आहे। कच्चे में शिकारपुर पुलिस जी गॾियल ऑपरेशन दौरान मुख्य किरदार शेरू महर खे मारियो वियो आहे, जॾहिं त शेरू महर जा कुझु साथी ज़ख़्मी बि थी पिया आहिनि। अहम ख़बर आहे ते पहुचायूं पिया शहीद जान मोहम्मद महर क़त्ल केस जो मुख्य किरदार शेरू महर पुलिस मुक़ाबले में मारिजी वियो आहे। कच्चे में शिकारपुर पुलिस जी गॾियल ऑपरेशन में मुख्य किरदार शेरू महर मारिजी वियो आहे। पुलिस तस्दीक करे छॾी आहे। शेरू महर जा कुझु साथी ज़ख़्मी थी पिया आहिनि। पुलिस जो चवणु आहे त उहे फरार थी विया आहिनि, जल्द उन्हनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। राति देर सां अहम पुलिस खे कामयाबी मिली आहे। मूंखे आगाह कयो पिया शिकारपुर जे कच्चे में शहीद जान मोहम्मद महर क़त्ल केस जो मुख्य किरदार शेरू महर पुलिस मुक़ाबले में मारिजी वियो आहे। कच्चे में शिकारपुर पुलिस जे गॾियल ऑपरेशन दौरान मुख्य किरदार शेरू महर मारिजी वियो आहे। एसएसपी शिकारपुर इन जी तस्दीक करे छॾी आहे। शेरू महर जे मड़ खे हिन वक़्तु अस्पताल मुंतक़िल कयो पियो वञे। एसएसपी शिकारपुर शाहज़ेब चाचड़ जो चवणु आहे त ऑपरेशन में कुझु ॿिया जवाबदार ज़ख़्मी बि थिया आहिनि, जेके फरार थी विया आहिनि। एसएसपी जो चवणु आहे त शेरू महर बचल भयो थाणे जे हद कच्चे में कादुरानी जतोइन वटि तरसियल हो, जिते राति देर सां ऑपरेशन दौरान शेरू महर खे मारियो वियो आहे। बिल्कुल नाज़रीन, अवांखे आगाह कंदासीं शहीद जान मोहम्मद महर क़त्ल केस जो मुख्य किरदार शेरू महर पुलिस मुक़ाबले में मारिजी वियो आहे। कच्चे में शिकारपुर पुलिस जे गॾियल ऑपरेशन दौरान मुख्य किरदार शेरू महर मारिजी वियो आहे। अवांखे आगाह कंदासीं शहीद जान मोहम्मद महर क़त्ल केस जो मुख्य किरदार शेरू महर पुलिस मुक़ाबले में मारिजी वियो आहे। साहिल जोगी भी असांखे जॉइन किया है सखर मां। साहिल, शहीद जान मोहम्मद महर क़त्ल केस जो मुख्य किरदार शेरू महर पुलिस मुक़ाबले में मारिजी वियो आहे। अवां वटि कहिड़ा अपडेट्स आहिनि इन हवाले सां? जी बस बिल्कुल शिकारपुर पुलिस जी कारकर्दगी है जैं बचल भयो थाने जे हद कच्चे में ऑपरेशन करे शेरू महर जो मुख्य कातिल है शहीद जान मोहम्मद महर क़त्ल केस जो उनके पुलिस मुक़ाबले में मारियो है। जैसे टे जेके साथी आहिनि उहे ॿुधाए पिया वञनि त ज़ख़्मी थी पिया आहिनि, जेके फरार थी विया आहिनि। अहिड़ी तस्दीक एसएसपी शिकारपुर शाहज़ेब चाचड़ कई है। जैं जॾहिं असांजी ॻाल्हि ॿोल थी त उनजो चवणु आहे त शेरल उर्फ शेरू महर कादरानी जतोइन वटि तरसियल हुयो। असांखे अहिड़ो इतला मिलियो, जंहिंखां पोइ असां उते ऑपरेशन कयो। ऑपरेशन जे दौरान जेको मुख्य कातिल आहे शेरल उर्फ शेरू महर उहो मारिजी वियो आहे। जॾहिं त उन्हनि जा टे साथी जेके ज़ख़्मी थी पिया आहिनि, जॾहिं त जेके ज़ख़्मी साथी आहिनि ॾुहारी उहे फरार थी विया आहिनि, जिन जी गिरफ़्तारी जे लाइ पिणु असां छापा हणी रहिया आहियूं। होॾां जॾहिं ॿुधायो वियो त ऑपरेशन जे दौरान जेको आहे सो पुलिस तरफ़ां बख़्तरबंद गाॾियूं तोड़े, उनखां अलावा जदीद जेका आहे मशीनरी आहे, उनखां अलावा इहो बि ॿुधायो पियो वञे त टेक्नोलॉजी जी मदद सां असां अहिड़े क़िस्म जो ऑपरेशन कयो जेको कामयाब ऑपरेशन थियो। ऑपरेशन जे दौरान शेरू जेको आहे सो उहो मारिजी वियो आहे, जंहिंजी डेड बॉडी जेका आहे असां हाणे खणी करे अची रहिया आहियूं, पर अञा ताईं डेड बॉडी जेका आहे उहा शिकारपुर अस्पताल न आहे पहुती। इन हवाले सां ॿुधाईंदो हलां त 3 साल अॻु शहीद जान मोहम्मद महर खे 13 अगस्त ऐं 14 अगस्त जी राति जेको आहे सो बेदर्दीअ सां सखर जे विच शहर लुकस पार्क वटि गोलियूं हणी करे क़त्ल कयो वियो। मुसलसिल जेको आहे सो जेको मुख्य जवाबदार आहे शेरू महर उहो कचे में तरसियल हो, पर सखर पुलिस तोड़े जेका सिंध हुकूमत आसरा ॾींदी रही, पर शेरू महर जेको आहे सो उहो गिरफ़्तार बि न थी सघियो। न ई जेको आहे सो अहिड़े क़िस्म जी अॻु में पहिरियों कार्रवाई थी। सखर पुलिस पारां बि सिर्फ़ु दावाऊं कयूं वयूं, पर अॼु जेका आहे उहा शिकारपुर पुलिस वॾी कार्रवाई कई आहे, जंहिंजे दौरान शेरू महर जेको आहे सो उहो मारिजी वियो आहे। ऐं अहिड़ी जेका तस्दीक आहे उहो एसएसपी शिकारपुर शाहज़ेब चाचड़ कई आहे। जी अच्छा साहिल, जेकर ॾिसूं त शहीद जान मोहम्मद महर जेका केस आहे उहो सखर पुलिस जो हुई, पर इन समूरे मामले में सखर पुलिस नाकाम नज़र आई असांखे। इन जा कहिड़ा सबब हुआ ऐं अवां हिन वक़्तु सखर में मौजूदु आहियो, अवां सखर पुलिस जी कारकर्दगी खे कीअं ॾिठो? जी बिल्कुल, ॾिसो त सखर में जॾहिं शहीद जान मोहम्मद महर जे क़त्ल वारो वाक़ियो पेश आयो त उन खां पोइ 6 एसएसपी जेके तब्दील थिया ऐं उन सां गॾोगॾु